उडेरोलाल स्टेशन लॻे गवर्नमेंट डिस्पेंसरी जुमा बलोच जी मरमती कम में ठेकेदार पारां नाक़िस मटीरियल जे इस्तेमाल सबब ठहण खां अॻु ड्रहण लॻी। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे उडेरोलाल स्टेशन मां CNN न्यूज़ रिपोर्टर मुमताज़ अली वरिया। जी मुमताज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ज़ारा, उडेरोलाल स्टेशन लॻ गवर्नमेंट डिस्पेंसरी जुमा बलोच जे मरमती कम ठेकेदार पारां नाक़िस मटीरियल जे इस्तेमाल सबब ठहण खां अॻु ड्रहण लॻी आहे। रहवासन अब्दुल वाहिद बलोच, मलक बलोच, अली बलोच, गनी बिरोई, मियां बख्श बलादी ऐं ॿियनि चयो त गवर्नमेंट डिस्पेंसरी जुमा बलोच जे हलंदड़ मरमती कम में बाअसर ठेकेदार ऐं इंजीनियर ऐं वर्क्स डिपार्टमेंट मटियारी करप्शन जी इंतिहा करे छॾी आहे। हिन इल्ज़ाम हयो त पाणीअ जी टांकी, बाथरूम जा पंप नाक़िस लॻाया विया आहिनि। इस्पताल जे मेन दरवाज़े जा चौंकनि खे बदिली करण बजाए पिणु स्टील जा कोका हया विया आहिनि। हिननि वधीक चयो त इस्पताल जी बिल्डिंग में नाले मात्र रंग इस्तेमालु कयो वियो आहे। लॻल रंग 1 महीने अंदरि लहणु शुरू थी वियो आहे, जॾहिं त OPD जी जाइ समेत ॿियनि हंधनि ते टाइल ऐं मार्बल न हया विया आहिनि। तंहिंजो सबबु पुछण ते बाअसर ठेकेदार जो चवणु आहे त मूंखे मथां खां हुकुम आहे त मरमती कमु नाले मात्र करिणो आहे। ॻोठाणनि चेयरमैन नेब एंटी करप्शन DC मटियारी ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त करप्शन जी इंक्वायरी कराई वञे। जी महिरबानी मुमताज़, तफ़सील खां आगाह करण लाइ।